खैर मोहम्मद आरिजा मां रिपोर्ट करायो आहे सैयद अता मोहम्मद शाह। तालीम खाते बाकरानी जे बॉयज़ एंड गर्ल्स प्राइमरी टीईओज़ ममताज़ सुनियो मोहम्मद पन्ना सियाल ऐं रोशन अली सियाल जी मेज़बानी हेठ तालके जे 20 खां वधीक बॉयज़ एंड गर्ल्स प्राइमरी स्कूलनि जे शागिर्दनि तोड़े शागिर्द ॾियारनि विच में टेबलोज़ क्विज़ ऐं साइंसी तालीमी स्टॉल लॻाइण जा मुक़ाबला करण लाइ हिकु बहितरीन तक़रीब कोठाई वई, जंहिंमें महिमान ख़ासि पीपी एमपीए सोहेल अनवर सियाल जे भाउ ऐं डड़ी टाउन जे चेयरमैन शाहरुख अनवर सियाल ऐं तालीम खाते जे ऑफिसरनि डायरेक्टर तालीम प्राइमरी अनीसुर रहमान जलबानी, गुलशेर अली सुमरो, यासिर सोलंगी, मोहम्मद अयूब गाद, डिप्टी डीईओ अब्दुल वाहिद मेमण, पेटे अलिफ ज़िला अगवाण मंजूर अली मंगी, आतिफ अली मेमण समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि उस्तादियाणियुनि ऐं शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते टेबलोज़ क्विज़ तोड़े गेम्स साइंसी स्टॉल लॻाइण जा मुक़ाबला पिणु कया विया।